वेलकम बैक नाज़रीन। न्यूज़ में भली कार शामिल क्यों पिया ख़बर उमरकोट खां डॉक्टर एम लाल वगाणी जी रिपोर्ट मौजूद। उमरकोट के मुख़्तलिफ़ शहरनि जहिड़ोकि सामारो कंडरी पतोरो में कणक जो बहरान वधीक शिदत अख़्तियार करे वरिती। अटो 130 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻो। अटो चकिन जे माहवार कोटा घटिताई करे वई आहे। खुराक खाते जे ज़िले ऑफिसरनि बदनीयती जी बुनियाद ते कणक जो हज़ारे बोरा ॿियनि ज़िलनि ॾे विकिरो थियण लॻा। तफ़सील मूजिब कंडरी तालुके में कणक जो बहरान वधीक संगीन थी वियो आहे, जॾहिं त सबबि अटे जी फ़ी किलो में बि होशबाज़ी इज़ाफ़ो थी वियो आहे। कंडरी तालुके मां हासिल कयल ॼाण मूजिब कणक जे बहरान में अटो चकिन लाइ मुक़रर कयल माहवार जी बि घोटाई 130 रुपया फ़ी किलो, जॾहिं त 40 किलोग्राम जी थेले 5200 रुपये जे हिसाब सां विकिरो थियो पियो वञे। होॾां ओपन मार्केट में बि कणक जे अघनि में होशबार इज़ाफ़ो थी चुको आहे। मार्केट में कणक जो 40 किलोग्राम 4600 रुपये जे हिसाब सां विकिरो थी रहियो आहे। ज़रियनि मूजिब खुराक खाते जे ऑफिसर बदनीयत सां उमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी गोदामनि मां कणक जा 24,000 बोरा कढी ज़िले ॾारकीअ में पंहिंजे पसंदि जे वापारीअ खे विकिरो करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि उमरकोट जे ज़िले में कणक जो बहरान वधीक शिदत अख़्तियार करे चुको आहे। शहरी हल्कनि मथे अख़्तियारनि खां नोटिस वठंदे अटे जे अघनि में घटिताईअ जो मुतालबो कयो आहे। मज़ीद उमरकोट जे अवाम जो चवणु आहे त अगरि असांजे मुतालबो न मञियो वियो त असां वधीक एहतिजाजी धरना क़ाइमु कंदासीं। हिन वक़्त जो अहम ख़बरूं, वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़ HT चैनल।